मां मीसा खे मैशत ते ॻाल्हाइण ऐं सही करण लाइ तयार आहियां। मीसा खे मैशत वक़्त जी वॾी ज़रूरत आहे। पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणु घुरिजे। मूं कंहिंखे धोखो नाहे ॾिनो। मुस्लिम लीग नून खे बि धोखो न ॾींदुसि। असांखे इमदाद ॾियण बदिरां वापार जा मौक़िया फ़राहम कया वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं लाहौर में सनअतकारनि सां ॻाल्हियूं। संदसि चवण त तहफ़ुज़ न मिलण सबबि पाकिस्तानी परॾेह में सीड़पकारी करे रहिया आहिनि। बांग्लादेश जी एक्सपोर्ट जो जाइज़ो वठी चुका आहियो। बांग्लादेश जी मईशत भारत जे सहारे ते बीठल आहे। सऊदी ईरान नाता बहितर थियण बाद पाक ईरान गैस पाइपलाइन जल्द शुरू कई वेंदी। जब मई 9 पे हमारा यादगार शोदा को जलाएंगे, जो कि मुझे दुनिया में ऐसे मिसाल नहीं मिलता, जो गैर जमहूरी सियासतदान जो 30 साल गैर जमहूरी सियासत करते आ रहे हैं, सिर्फ तब उनको जमहूरियत याद आती है जब वो हमारा जिना हाउस और GHQ पे हमला आवर हो चुके हैं। I believe it's too little too late, Janabi Speaker. It is the responsibility of the Parliament, of the government, of the judiciary especially, to establish the rule of law of Pakistan, to establish the writ of the state of Pakistan. वरना तो फिर आप वो ताला लगा दें। अगर वो समझते हैं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी की माजी की वजह से हमारे दिल में उनके लिए कोई नरमी है, मैं फ्लोर पे वाजे करना चाह रहा हूँ कि ऐसा नहीं है। आइन के कागज़ जो टुकड़ो समझंदड़ अॼु उन जे पुठियां लिखी रहिया आहिनि। 30 सालनि खां गैर जमहूरी सियासत कंदड़ सियासतदाननि खे जमहूरियत तॾहिं यादि अचे थी जॾहिं फ़ौजी ठिकाणनि ते हमले आवर थियनि था। ऐवान जे फ्लोर ते वाज़े करणु चाहियां थो त शहीदनि जी यादगारुनि ते हमिलो कंदड़नि लाइ असांजे दिलुनि में का बि नरमी नाहे। पीपल्स पार्टी चेयरमैन परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली में ख़िताब। संदसि चवणु आहे त क़ानून जी हुक्मरानी ख़ातिर पार्लियामेंट हुकूमत ऐं ख़ासि करे अदलिया खे पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करणी पवंदी, ॿी सूरत में ताला लॻाए छॾियो। सदर ज़रदारी साहब के बारे में तो मशहूर है कि यारों का यार है, और वक्त का जो हमारा सियासी यार है वो तो पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब सिर्फ मुस्लिम लीग नून का वज़ीर आज़म नहीं है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब शायद ज़्यादा पीपल्स पार्टी का वज़ीर आज़म है, ना कि मुस्लिम लीग नून का वज़ीर आज़म। हम बहुत शुक्रगुजार है कि हमारा जो फ्लड्स का रिकन्स्ट्रक्शन है वो हमारा बजट में अब शामिल हुआ है। इसलिए हमारे लिए तो बहुत मुश्किल होता ना सिर्फ अपने अवाम को जवाब देना, पाकिस्तान के अवाम को जवाब देना, मगर दुनिया भर को जवाब देना। आसिफ अली ज़रदारी लाइ त मशहूर आहे त हू यारनि जो यार आहे। हिन वक़्तु असांजी सियासी यारी मुस्लिम लीग नून सां आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नून लीग खां वधीक पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो वज़ीर आज़म आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहबाज शरीफ जा वाइदा पूरा थींदे नज़र अची रहिया आहिनि। बोर्ड मुतासिरनि जे लाइ बजट में फंड्स रखण ते हू वज़ीर आज़म ऐं नाणे वारे वज़ीर जो थोराइतो आहे। मसइलनि जे हल लाइ सही निशानदही अणितर आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ अमेरिका ऐं भारत तरफ़ां पाकिस्तान जे हवाले सां जारी कयल पधिराई ते भरपूर जवाब ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान खे चीन ऐं रूस सां लाॻापा मज़बूत बणाइण घुरिजनि। अमेरिका उन शख़्स सां गॾु बयानु जारी कयो आहे जंहिं ते वॉशिंगटन ई गुजरात में मुसलमाननि जे क़त्लेआम सबबि वीज़ा बंदि कयो हो। पधिराई जारी करण खां अॻु वॉशिंगटन या सदर खे सोचणु घुरिजे हा। मोदी जा हथ मुसलमाननि, सिखनि ऐं ईसाइनि जे रत में रंगियल आहिनि। अमेरिका खे कश्मीरियुनि ते थियल ज़ुल्म यादि न आया। अमेरिका जी गॾियल दहशतगर्दी जो पाकिस्तान अॼु बि मुक़ाबिलो करे रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस खे तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि असद उमर ऐं शाह मोहम्मद कुरैशी जे गिरफ़्तारी खां रोके छॾियो। ॿिन्ही अॻवाननि जी $1-1 लख जे मुचलकनि एवज़ अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई।
सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इब्राहिम हैदरी में बलोच मुजाहिद फुटबॉल ग्राउंड जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हीउ मनसूबो इब्राहिम हैदरी जी आवाम लाइ सिंध हुकूमत पारां वॾो तोहफ़ो आहे। कराची में तरक़ियाती कम जारी आहिनि। हुकूमत अकेले सिर तब्दीली नथी आणे सघे। इलेक्शन जी तारीख़ इलेक्शन कमीशन खे ॾियणी आहे। अक्टूबर में आम चूंडूं थींदियूं। हज जा फ़र्ज़ अदा करण लाइ 1,57,000 पाकिस्तानी हज पांधीअड़ा सऊदी अरब पहुची विया। मज़हबी मामरनि वारे तर्जुमान मूजिबि 81,000 पांधीअड़ा सरकारी ऐं 76,000 पांधीअड़ा हज स्कीम ज़रिए सऊदी अरब पहुता आहिनि। सऊदी अख़्तियारियुनि मिना अरफ़ात जे ख़ैमनि जी तयारीअ खे हतमी शिकिल ॾेई छॾी आहे। हज पांधीअड़ा आचर ऐं सूमर जे विच वारी राति मिना में बसनि ज़रिए पहुचंदा। जेकरे सिविलियन के फ़ौजी बग़ावत ते भड़काए थो त उनजो ट्रायल फ़ौजी अदालत में थी सघे थो। सिविलियन जो कॾहिं फ़ौजी अदालतुनि में ट्रायल नथो थी सघे दुरुस्त नाहे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जो सुप्रीम कोर्ट में फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क। चीफ जस्टिस जो चवणु आहे त ॾिसणो पवंदो त दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज कहिड़े बुनियाद ते केस फ़ौजी अदालतुनि में मुंतक़िल कया। जस्टिस मंसूर ऐं जस्टिस मुनीब रिमार्क्स न आहिनि त आर्मी एक्ट या ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत तॾहिं थींदो। जॾहिं ॻाल्हि क़ौमी सलामती जी हुजे, सिविल ट्रायल हली रहियो आहे त फ़ौज कीअं फ़ैसिलो करे वठे सघे थी उन ते शख़्स खे असांजे हवाले करे छॾियो। नामज़द चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते जुड़ियल बेंच गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे, पर बेंच पोइ बि बज़िद आहे ऐं फ़ैसिला करण लाइ तयारु आहे। अंदेशो आहे त हिन बेंच जो फ़ैसिलो बि 14 मई जे इलेक्शन जे फ़ैसिले जे वर न चढ़ी वञे। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो क़ौमी असेंबली में ख़िताब संदसि चवणु आहे त यूनान वेंदड़ ॿेड़े में 400 माण्हुनि जी गुंजाइश हुई, पर उन ते 700 माण्हू सुवार हुआ, जिन मां 350 पाकिस्तानी हुआ। समूरा माण्हू ॿुॾी विया ऐं रुगो 104 ज़िंदा बचा, जिन में 12 पाकिस्तानी हुआ। इंसानी स्मगलिंग में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो वेंदो। टाइटैनिक जे मलबे खे ॾिसण लाइ वेंदड़ 2 पाकिस्ताननि समेत 5 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक। आबदोस जे मालिक कंपनी ओशन गेट चयो आहे त एटलांटिक समुंड में गुम थियल आबदोस में सवार सियाहनि जी मौत जी तस्दीक कंदे चयो आहे त गुम थियल आबदोस में मौजूद मुसाफ़िर फौत थी चुका आहिनि। असांखे मुसाफ़िरनि जे फौत थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। हाणे यकीन आहे त असांजो CEO स्टॉकटन ऐं संदसि पुटु सुलेमान दाऊद, हिमेश हार्डिंग ऐं पॉल हेनरी नोर्ग्योलेट खे असां हमेशह लाइ विञाए छॾियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आबदोज़ वाक़े में 5 ॼणनि जे फौत थियण ते अफ़सोस जो इज़हार। सलमान दाऊद ऐं प्रिंस दाऊद जे कुटुंब सां ताज़ियत जो इज़हार। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण बि दाऊद फैमिली सां ताज़ियत जो इज़हार कयो आहे। ॾखण में आवाज़ TV जे रिपोर्टर शकील धारी जो ते हथियारबंदनि जो हमिलो, सख़्त ज़ख़्मी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े जी रक़म डिवाइस एजेंट्स पारां कटौती जूं ख़बरूं हलाइण ते रिपोर्टर शकील धारे जो ते हमिलो कयो वियो। लठबरदार माण्हुनि आवाज़ TV जे रिपोर्टर शकील धारे जो खे ज़ख़्मी करण बाद ऑफिस में भञा कई। जवाबदार ऑफिस मां मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान बि खणी विया। आवाज़ TV जे रिपोर्टर शकील धारे जो ते हमले ख़िलाफ़ कलम धड़नि में ताव पकड़ियल मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण जो मुतालबो। सांगड़ भरिसां खाई में मार्चवेल पोरे चने सरवील जे क़त्ल केस में संदसि ज़ाल ऐं भाइटी मुलविस निकिती। 2 औरतूं गिरफ़्तार। ॾोह जो एतराफ़।
खाई थाणे जे हथ ॻोठ इनायत मरी में हिकु हफ़्तो अॻु उमरकोट मां मज़दूरी लाइ आयल चनेसर भील खे क़त्ल कयो वियो हो। SSP सांगड़ मूजिबि चनेसर भील खे संदसि घर वारी रूपा ऐं भाइटी मारवी गॾिजी कंध में रसो विझी क़त्ल कयो ऐं दोहो लिकाइण लाइ घर अंदरि खॾ खोटे खेसि दफ़न कयो वियो। ॿिन्ही औरतुनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जी घरवारी रूपा मूजिबि चनेसर पंहिंजी भाइटी मारवी सां जिंसी ॾाढाई जी कोशिशि कई, जंहिं ते खेसि कंध में रसो विझी क़त्ल कयो। मीरपुर खास में गेस्ट हाउस अंदर मार्चवेल औरत मिना शेख के केस में औरत समेत 3 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि क़त्ल केस में मुलविस औरत रुखसाना शेख, संदसि साथिन ढोलो ऐं मेवो उर्फ मंडो शेख खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार औरत ॾोह जो एतराफ़ करे वरितो। सखर में लबे महरान वटि सिंधु दरिया में हथायल नौजवान के लाश की सुञाणप थी वई। हथायल लाश की सुञाणप बैराज कॉलोनी वासी अब्दुल क़दीर डोम की तौर थी। रानीपुर में दरगाह सचल सरमस ते औरतुनि सां गॾु आयल नौजवान मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल सोबत कलोड़ो 4 केसनि में घुर्बल हो, जंहिंखे गिरफ़्तार कयो। गंबंड लिंक रोड ते साथियुनि जी फायरिंग में सोबत कलोड़ो मारिजी वियो ऐं संदसि साथी फरार थी विया। बख्शियापुर में हथियारबंद सां अगवा थी वियल बडराणी वासी वापारी मुखी जगदीश कुमार ऐं संदसि पोटे जयदीप के पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। मुग़विन के घर भातियुनि में ॻणती पकड़ियल। हिंदू बिरादरी जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। अहमदपुर में गुज़िर रात देर सां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी नौजवान इलाज दौरान फौत थी वियो। शहर में थियल बदतरीन दहशतगर्दी जी वारदात में हयातियूं विञाइंदड़नि जो अंग वधी वियो। मारिजी वियलनि में शौकत रेटी ऐं सैयद हुसैन शाह शामिल। ॿिनि जे मारिजण बाद शहर में सोग। खिपरोवाह मां मासूम निंगरी जो लाश हथ ॻोठ महमूद थेबो वटां खिपरोवाह मां निंगरी जो लाश लुढ़ंदो ॾिसी इलाइक़े वासियुनि ॿाहिरि कढी वरितो। लाश जी सुञाणप 4 वरनि जी निंगरी दीली धी गिनू कोल्ही तौर थी। दड़ो भरिसां कोट कालमू वटां सिंधु दरिया मां अणॼातल नौजवान जो लाश हथ सुञाणप न थी सघी। सखर बैराज भरिसां गुडुए जो BS फीडर में बेहने नौजवान बुढ़ी फौत थी वियो। फौती नौजवान जी सुञाणप रहीम यार खानवासी सिद्दीक भट्टी तौर थी। चोटियारू लग गुरजानी जुणे जो वासी शख्स अताब मोहम्मद जुणे जो ढंढ में बुढ़ी फौत थी वियो। सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो वज़ीफ़ो जारी थियण बाद सेंटर्स ते मुस्तहक़ औरतुनि जी पीह लॻी वई। मुख़्तलिफ़ हंधनि ते मुस्तहक़ औरतुनि सां जुठ रक़म हासिल करण खां सवाइ 3 ॾींहनि खां दर बदर वेहण तोड़े पीअण जे पाणी लाइ को बि बंदोबस्तु न थियल। केतिरियूं ई औरतूं उस में बीही बेहोश। डिवाइस होल्डर्स ऐं एजेंट्स जा वारा नियारा मिली भगत सां 1000 रुपयनि खां 1500 रुपयनि ताईं सरेआम कटौती। औरतुनि जूं शिकायतूं सहूलियतुनि जी फ़राहमी निज़ाम खे शफ़ा बणाइण लाइ अपील। नौशहर फ़िरोज़ में मुस्तहक़ औरतुनि जे वज़ीफ़े जी रक़म मां कटौती करण ते 1 डिवाइस होल्डर्स खे गिरफ़्तार कयो वियो। 1 ॼणो फ़रार।